अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां सां ॻाल्हाईंदासीं सीनियर एक्टर असद कुरैशी जे बारे में। दोस्तों पर इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। जी दोस्तों, तव्हां त पंहिंजी इन ॻाल्हि ॿोल जे तरफ़ दोस्तों त असद कुरैशी साहब जेको आहे त हुनजी कल्ह जेका काफ़ी ख़बर वायरल थी त असद कुरैशी के पोस्टियूं रखनि पिया त असद कुरैशी हिन फ़ानी जान मां लाॾाणो करे इहो के चइनि पिया त इस्पताल में दिलि जे अटैक सबबु माना दाख़िल आहे, के कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि के कहिड़ियूं दोस्तों। त अॼु हुनजो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो त असद कुरैशी त पंहिंजी माना ॻाल्हि क्लियर कल्ह ई करे छॾी दोस्तों। उहा तव्हां सभिनी ॾिठी हूंदी ऐं काफ़ी सभिनी माण्हुनि जेके असद कुरैशी साहब सां प्यारु कनि था उन्हनि सभिनी पोस्टूं शेयर कयूं दोस्तों। हाणे अॼु जेका वरी ताज़ी ख़बर आई आहे, जंहिं पहिरियां माना इहा पोस्ट लॻाई हुई त असद कुरैशी हिन फ़ानी जान मां लाॾाणो करे वियो आहे दोस्तों। ऐं उन खां पोइ हुन माज़रत कई ऐं हुन इहो चयो त मां सॼी सिंध जी दिलि आज़ारी कई आहे, मां हिन ते पशेमान आहियां। मां बि कंहिं ॿिए दोस्त जी पोस्ट खणी शेयर कई आहे, मां तस्दीक न कई। हुनजी वॾी महिरबानी, छो त वरी बि हुन मां सिंध खां माफ़ी वरिती। जी दोस्तों, त असां बि तव्हां खां इजाज़त वठंदासीं, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।